बागुल ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा दोस्तों हाँ शामिर जो अची रो है गोठ में चिटाकड़ो मचाइंदो या सारंग और माणक उन रोकण में कामयाब थींदा। छा नेक्स्ट एपिसोड में यो जो है कमदार के बहादुर खान 50 एकड़ बनी वाकई लिखी दींदो। छा राजा खान हथियार जका खयान फिटी कन वरी हाँ शामिर के सामू हथियार खणंदो पांजे पी के सामू थींदो। छा थींदो अॻी किस्त में छा न थींदो अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं क्लियर करे सॼी कहानी। पिरानी के पूरो ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब करण न विसारींदा। फेसबुक पेज के फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। अचो दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा सॼी कहानी। पहिरीं ॻाल्हि दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त ऐं ॻोठ ॾे तयारी कंदा माणक ऐं सारंग उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे शामिर हाणे अचण वारो आहे। ऐं जीअं शामिर के उतो निकिरंदो कचे मां ऐं बहादुर खान जे वाठे के ख़बर पइजी वेंदी आहे। उहो वञी ॿुधाईंदो आहे बहादुर खान के त शामिर निकिरी चुको आहे कचे मां। ऐं बहादुर खान उन खे इहा ॻाल्हि कंदो आहे त जीअं पुॻो हिते हाणे ट्राकोड़ो मचंदो हारनि जे मथां बसि शामिर खे पुॼण ॾे। ऐं वाठो ई चवंदो आहे त अॻियां बि माणक ऐं सारंग डिॼाईंदो बि आहे दिलेरी बि ॾींदो आहे बहादुर खान के। इहो वॾो बिशनी आहे 50 एकड़ बनी जेको वठी रहियो आहे फ्री में। इहा बाद जी कहाणी आहे अॻिते हली इन जो वरी मसइलो स्टार्ट थींदो। ऐं जेको आहे सारंग ऐं माणक ऐं जेको आहे बागुल सभु तयारी करे छॾींदा शामिर जे लाइ। बाक़ी रहियो राजा हथियार फ़िलहालु फिटा कयान कान खणंदो पोइ बाद में तंग थींदो। फ़िलहालु नेक्स्ट एपिसोड में जेको आहे शामिर अञा पुॼंदो कोन कचे मां निकिरंदो तेसीं ताईं एपिसोड ई पूरी थी वेंदी। वरी जेका ॿिए हफ़्ते एपिसोड ईंदियूं ॿ आख़िरी जेका एपिसोड ॿिए हफ़्ते में हिकिड़ी अचण वारी आहे उन में माना 22 या 23 में वञी शामिर पुॼंदो ॻोठ में। अॼु जो वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।